जिबाहुहुम व जुनूबुहुम व ज़ुहूरुहुम। 9 सिपारो सूरत तौबा तो कुरान तो फरमाते को पैसन जी ज़कात न दींदो चमचरी इजरम ये दिनार जहन्नम जी बाहि ते गरम करे पोइ उन्हनि जे पेशाननि खे उन्हनि जे पासनि खे उन्हनि जे पुठनि खे ॾंभ ॾिना वेंदा। रब फरमाईंदो हाज़ा मा कनस्तुम लिअनफुसिकुम ही तव्हांजो उहो माल आहे जंहिंजी तव्हां ज़कात न ॾिनी। तव्हां चवंदो दिरहम ऐं दीनार खे रब गरम कंदो असां वटि त नोट रुपया डॉलर रियाल इन्हनि खे रब कीअं गरम कंदो हे त छार थी जेके नोटनि जी ज़कात न ॾींदा कुरान तो फरमा वला यहसबन अल्लज़ीन यबखलून बिमा आताहुमुल्लाहु मिन फज़लिहि सयुतवक्कून मा बखिलू बिही यौमल क़ियामह। कुरान तो फरमाए नोट ये रियाल ये डॉलर नांग जे सूरत में हूंदा नांग तोक जी सूरत में हूंदो सयुतवक्कून मा बखिलू बिही पोइ नांग जो वात हिन जे वात में हूंदुसि पोइ पटी पियो खाईंदुसि ही चवंदुसि अनंत तूं आई केरु ओ नाग चवंदुसि अन कंज़ुक अन मालुक मां तुंहिंजो माल आहे जंहिंजी तो ज़कात न ॾिनी। जेके मेहिन ऐं ढगिन जी ज़कात न ॾींदा बकरियुनि ऐं रढुनि जी ज़कात न ॾींदा मुंहिंजो नबी फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो ये मेहियूं ये ढगियूं ये बकरियूं ये रढूं पयूं उन्हनि खे लता वेंदो जीअं गाहु गाइबो आहे ईअं गाहु पई मथे गाइबो। सो अल्लाह जो वास्तो अथव ज़कात हिसाब सां ॾींदा कयो। यदुरूं भेनरूं जन वटि सोन उन्हनि खे बीजो त सोन जी ज़कात ॾियो न त क़यामत जे ॾींहुं ये पनड़ा ये लीलम ये नथूं ये दोरियूं ये मुंडियूं ये बाहियूं सभु बाहि में गरम करे उन्हनि खे पारायूं। हाणे चङी तरह तव्हां सिंगार कयो तंहिंजे करे हाणे सोन रखो ई न घर में सोन जो रवाज ई कोन्हे हाणे सोन जहिड़ा ज़ेवर मिलनि था बसि आहे या ॿार आहे ज़कात ॾियणी कोन थियूं माई सोन जी। ॿियो हिन महीने में अल्लाह से नबी साईं खे मेराज बि करायो। मेराज छो थियो नबी साईं खे ॾुख हो ॾाढो। एकड़े पासे ॾा नबी साईं जी प्यारी घरवारी अम्मा ख़दीजा फौत थी वई। साईं जन जी रफ़ीक़े हयात ॾाढो नबी साईं जो साथ ॾिनो। अम्मा ख़दीजा जी जॾहिं नबी साईं सां शादी थी सॼे मके में शोर थी वियो। उताकुर में घरनि में वॾेरा वॾेरा तबसरा पिया कनि त ख़दीजा ग़लति फ़ैसिलो कयो। हिकिड़ी अमीर तरीन औरत गरीब मिस्कीन मक्के जे यतीम सां शादी कई थई। ख़दीजा का वडेरे नवाब सां शादी करे हा। अम्मा ख़दीजा के खबर पई त मक्के जा वडेरा मक्के जूं वडेरा मूंखे अमीर थियूं सम्झनि मुंहिंजे सोणे घोट खे गरीब थियूं सम्झनि। अम्मा ख़दीजा नबी साईं वटि आई साईं जन खे चई मुंहिंजा महबूब जेको बि ख़दीजा जो माल मिल्कियत दुनिया दौलत तिजारत वापार सब तुझे हवाले थे जियां वही तियां लुटा सोना तू अमीर मां ख़दीजा गरीब तू अमीर मां ख़दीजा गरीब। औरत के घुर्जे त मुड़स जे आॾो पाण खे गरीब अमीर समझंदी घर न हलंदी। औरत जेकॾहिं सुकून वारी जिंदगी गुजारण चाहे थी त मां ख़दीजा जे जिंदगी जो मुतालो करे। 15 साल नबी से उम्र में वडी भी हुई प्रेरी नबी से जी दिल वरतई। हिकड़ो गुलाम हुयो ज़ैद वो भी नबी से जे हवाले कई सही भी तवा जी खिदमत कंदो मां भी तवा जी खिदमत कंदस। मोजा महबूब तवा घर जो फिक्र न कयो तवा पंहिंजे नबूवत रिसालत जो कम कयो। एडो नबी से जो दीन में साथ ॾिनो मां ख़दीजा। अज तो मोलन वट भी मोकिलियूं वेठियूं आहिनि
मोलिन जो ज़ालूं भी चवंदियूं त असां थांवा मलींदियूंसीं हथ ख़राब थी वेंदा लटा धोंदियूंसीं हथ में लिफूं पइजी वेंदियूं वॾेरनि ऐं सरदारनि वटि त 10 नौकराणियूं वेठियूं आहिनि असांजा पीर उन्हनि वटि त 10 मुरीदानियूं वेठियूं आहिनि पर अम्मा ख़दीजा साईंदनि खे चयो मुंहिंजा महबूब तुंहिंजा लटड़ा भी मां पाण धोंदसि तुंहिंजी मानी भी मां पाण पचाईंदसि तुंहिंजे घर जी सार संभाल भी मां पाण कंदसि अम्मा ख़दीजा जन फौत थी वई नबी सन खे दुख पहुतो सदमो ख्वाजा अबू तालिब नबी सन जो चाचो वो भी फौत थी उन जो भी कुछ सहारो हो नबी सन 3 साल नबी सन के शेब अबी तालिब में कैद खान पीनो बंद सलाम कलाम बंद देती लेती बंद 3 सालन ताईं को मक्के जो मानू नबी सन सा गालाए कोन जो नबी सन जे सहाबा सा वगन जा पन्न पिया चूसन चमड़े के पिया चूसन भुख जे करे अल्लाह ताला फरमा मुंहिंजा महबूब मां तुंहिंजे दिल के जाती पाए करे ॾिठो आहे मुंहिंजा सोना तूं ॾुखोयल ई ॾाढो शागिर्द परेशान थींदो आहे उस्ताद तसल्ली ॾींदो आहे बच्चो रोंदो आहे त पीउ मां उनखे परचाईंदा आहिनि मुरीद परेशान थींदो आहे मुर्शिद उनखे दिलदारी ॾींदो आहे पर ख़ुदा जी ज़ात जो कसम आहे मुंहिंजे सोने नबी खे जॾहिं थोरो दुख पुॼंदो त नबी खे दिलदारी ॾियण वारो रब हूंदो रवफमा मुंहिंजा सोना मां तुंहिंजे दिल के जाती पाए करे ॾिठो आहे सोना तोखे पंहिंजे रफ़ीक हयात ख़दीजा जे जुदाई जो भी दुख आहे तोखे पंहिंजे चाचे अबू तालिब जे वफ़ात जो भी दुख आहे तोखे मके जे वॾेरनि भी ईज़ायो आहे सोना तूं ॾुखोयल ई हाणे हली आ त मां रब तोखे 7 आसमान सिदरतुल मुंतहा सॼी काइनात जो सैर करायां रूबरू तोखे पंहिंजो दीदार ऐं ज़ियारत कराए तुंहिंजा दुख मेराज जो सबब भी ॾियो मेराज जो सबब जे माई ज़ुलेखा के मिस्र जूं मायूं भेणा पयूं जन क़द शगफ़हा हुब्बा ज़ुलेखा चरी थी वई आहे हिकिड़े नौकर खे पंहिंजी दिल ॾिनी आस गुलाम ऐं नौकर उन जी मोहब्बत उन जे दिल में घिड़ी चुकी आहे हेडो सोनो सेब तो मुर्श मुल्क जो वजीर आज़म हेडा पंगुला ये जो माला तू हेडा लट्टा हेडा ज़ेवर हेडा खादा पीता ज़ुलेखा तचरी थी वया इन्ना लनराहा फी ज़लालिम मुबीन ज़ुलेखा सफ़ा गुमराह थी वई आहे जो हिकिड़े गुलाम खे पंहिंजी दिल ॾिनी अथई मत खसिजी वई आहे क़ुरान तो फलम्मा समिअत बिमक्रिहिन माई ज़ुलेखा जॾहिं महिल उन्हनि मायुनि जा मेणा ई ताना ॿुधा ज़ुलेखा दिल में सोचो त हिननि मुंहिंजे यूसुफ खे ॾिठो कोन्हे तॾहिं थियूं मूंखे मयार हुजनि क़ुरान तो फमा अरसलत इलैहिन उन्हनि दावत जो पैगाम मोकिलियई वआतदत लहुन मुत्तका हिकिड़ो वॾो हाल तयार कयईं जीअं शादी हाल हूंदा आहिनि ग़िल्म गालीचा कालीन विछायई गुल फुल रखियई तूल विहाणा भी कतार में लगाई फ्रूट भी रखी छॾियई उहे मायूं अचे वेठियूं वातत कुल वाहिदतिन मिनहुन सिकीना सभिनी जे प्लेटुनि में छुरियूं ऐं कातियूं भी रखी छॾियई उन वक़्त में माई ज़ुलेखा हज़रत यूसुफ के चयो वकालत खुरुज अलैहिन ओ यूसुफ थोरो हिन कमरे में निकिरी आ पंहिंजे हुस्न जी झलक हिननि मायुनि खे बि ॾेखार जेके तुंहिंजे बारे में मूंखे मेणा पयूं ॼण जीअं जो हज़रत यूसुफ उन्हनि औरतुनि जे कमरे में आयो क़ुरान तो फमा वक़त्ताना अयदीहुन औरतुनि पंहिंजे हथनि जूं आङुरियूं कटे छॾियूं सॼो जिस्म उन्हनि जो रतो थी वियो वकुलना हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा चवंदे ही इंसान नाहे ही तो कोई फरिश्तो सगोरो आहे ही तो कोई मलक आहे उन वक़्त में माई ज़ुलेखा नारो हयो क़ालत फज़ालिकुन अल्लज़ी लुमतुन्नी फी ही फरिश्तो कौन थवा ही मलाइक कौन थवा इहो थवा मुंहिंजो यूसुफ सब जो सुभान अल्लाह यूसुफ जा
झूठन के बारे में मुखे मलामत पयूं कयो। अल्लाह ताला भी आलम अरवाह में नबी ने रसूलन खां वायदो वतो वइज़ा अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह सुम्मा जाअकुम रसूल मुसद्दिकुल लिमा माअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्ना। सभिनी नबियन रसूलन खां रब वायदो वतो त मुंहिंजो हिकिड़ो दादलो नबी आहे, मुंहिंजो हिकिड़ो प्यारो नबी आहे, ख़ातमुन नबिय्यीन इमामुल अंबिया। उहो जेकर तव्हां वटि अचे त तव्हां उन ते कलमो पढ़ी करे उन जा उम्मती बणिजो, उन जी मदद बि कजो। सभिनी नबियन रसूलन इकरार कयो क़ालू अक़ररना, या अल्लाह असां इकरार कयूं था, असां मञीदासीं, उन जा उम्मती थींदासीं, उन जी मदद कंदासीं। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे मेराज कराए सॼी काइनात खे इस्तक़बाल में बिहारे छॾियो। समझो सुभान अल्लाह। सिज जिथे हुयो ते बीजी वियो, चंड जिथे हुयो ते बीजी वियो। 1,24,000 नबी रसूल बैतुल मुक़द्दस में बीठा आहिनि। 7 आसमाननि ते लखे करोड़े अरबे फरिश्ता नबी से जे इस्तक़बाल जे लाइ बीठा आहिनि। जन्नत जो नारू, जन्नत जा ग़िलमान नबी से जे अचण में तराना पिया चवनि ख़ुशी में। अल्लाहु अकबर। सॼी काइनात जाम थी वई आहे इस्तक़बाल जे लाइ। अल्लाह ताला पंहिंजे महबूब खे घुराए करे पूरी काइनात खे ॿुधायो इहो अथव मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा। इहो अथव मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा। सॼी काइनात खे रब ॾेखारियो त इहो अथव मुंहिंजो सोनो नबी। ऐं मेराज रात जो थियो। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम। रात जो रब पंहिंजे महबूब खे सैर करायो। ॾींहं जो बाबा मेराज थिया त हर को मञे, इनकार जी त गुंजाइश ई कान्हे। आया ॾींहं जो नबी से वञनि हा, बुराक ते ॾिसनि हा माण्हू, वरी मोटी अचनि हा, त हर को मञे हा, इनकार जी गुंजाइश ई कान्हे। इन जे करे रात जो अल्लाह ताला नबी से के मेराज करायो ता त खबर पवे त मोमिन कड़ो आ, मुनाफिक कड़ो, मुसलमान कड़ो आ, काफिर कड़ो आ, सिद्दीक कड़ो आ, जिंदीक कड़ो। या खबर तॾहिं पवंदी जॾहिं लिखियल शइ। जॾहिं नबी से मेराज तो वापस मोटा, सुबह जो हाल अहवाल पिया ॾियनि। अबू जहल भी अचे बीठो। पाण फरमायूं रात मां बुराक ते सवार थियो हा, मक्के को मदीने, मदीने को बैतुल्लाह में, बैतुल्लाह में को तूर सीना, तूर सीना को बैतुल मुक़द्दस। वरी उतो मथे बी सवारी, पहिरियों आसमान, ॿियो आसमान, टियों आसमान, 7 आसमान, सिदरतुल मुंतहा, जन्नत जहन्नम, सॼी काइनात जो मां सैर करे आयो आहियां त दरवाज़े जो कड़ो भी लुॾे पियो। अबू जहल जो इहो वाक़ियो ॿुधो नबी से जे ज़ुबान मुबारक मां त भॻो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ ज़मीन ते बीठो। अबू बकर सिद्दीक़ खे चई त तुआरे यार जूं ॻाल्हियूं ॿुधींदो करियूं। अबू जहल चयो तुंहिंजो यार मोहम्मद मुस्तफ़ा तो चवे त मां हिकिड़ी रात 7 आसमान, सिदरतुल मुंतहा, अर्श अज़ीम, जन्नत जहन्नम, मदीनो, बैतुल मुक़द्दस, बैतुल्लाह में तूर सीना, ये सॼो जहान मां ॾिसी आयो आहियां ऐं दरवाज़े जो कड़ो भी लुॾे पियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमायो मुंहिंजे सोणे मोहम्मद चयो आहे? हा उन चयो आहे। त बेसाख हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ज़ुबान मां ये लफ़्ज़ निकिता त जेकर मुंहिंजे सोणे चयो आहे त सचो आहे, मुंहिंजो ईमान आहे। शान सिद्दीक़ अकबर, शान सिद्दीक़ अकबर। हज़रत अबू बकर सिद्दीक़ फरमा सॼी काइनात चवे त ॾींहुं आहे, मुंहिंजो सोनो नबी मोहम्मद मुस्तफ़ा चवे त रात आहे। अबू बकर सिद्दीक़ फरमायो मां ईअं सम्झंदुसि त सॼी दुनिया अंधी आहे, चरी आहे, ॾिसण वारो साणो अकेलो मोहम्मद मुस्तफ़ा आहे।
जेको अबू जहल जी जुबान मां मेराज जो वाक्यो बुधी करे मने इनके अबू बकर चइबो आ। जेको नबी से जे जुबान मुबारक मां मेराज जो वाक्यो बुधी करे इनकार करे इनके अबू जहल चइबो था। मेराज रात जो इन जे करे थियो ता त खबर पे त अबू जहल कड़ो आ अबू बकर कड़ो आ सिद्दीक कड़ो आ जिंदगी कड़ो आ इन जे करे रात जो मेराज थियो। ऐं बियो त मोहे भाई महबूब जी मुलाकात रात जो थी आए या मोहे भाई महबूब जी मुलाकात रात जो थी कचहरी रात जो थी। रब महबूबा मोहम्मद मुस्तफा मुहिब्बा जेकर मोहम्मद मुस्तफा महबूबा तो रब मुहिब्बा रब फमा मुंहिंजा महबूब हाणे हलिया त मां रब तोखे रूप जो दीदार कराया ज़ियारत कराया रात जे वक्त में हलिया त मां तोसां कचहरी कया तुंहिंजा दुख लाया। मूसा के अमर आयो ऐसा जो अकीदो आ त नबी से के जेको मेराज थियो ओ जिस्म समेत थियो नबी से इन जिस्म समेत मथे यो अकीदो रखो आसा कि केवरी चवंदा न रूहानी मेराज थियो ख्वाब में त नबी से केतरा दफा रब के ॾिठो ख्वाब में त हज़रत इमाम अबू हनीफे भी रब जी ज़ियारत की हज़रत इमाम अहमद बिन हंबल उन्हें भी रब जी ज़ियारत की ख्वाब में केतरन बुजुर्गन रब के ॾिठो हज़रत सालिम बिन अब्दुल्ला ॾिठो हज़रत मालिक बिन दीनार ॾिठो नबी साईं जेको रब जो मेराज कयो उहो इन जिस्म समेत मथे कमाल तॾां मूसा के अमर आयो अगते न पेर पायो ये जाए पाक आए जल्दी जुतिय के लायो सब जो सुभान हजरत मूसा के तूरत हुक्म थियो फखला नालैक मूसा पंजी जुती लाए इन्नक बिल वादिल मुकद्दस तुआ जो तू पाक वादी तुआ में बीठो आ ये जगह बाय थोड़ी सी बाय काने इन्ननी अल्लाह मा रब पाना तो सा तो गलाया मूसा के अमर आयो अगते न पेर पायो ये जाए पाक आए जल्दी जुतिय के लायो पर नालय नसान अर्श के कई इज्जत नसीब अरबी वह खुदा जो प्यारो आहे हबीब अरबी असा जो सोनो नबी जुती समेत अर्श ते आ रब फमा मूसा हो तू मुहम्मदा हु कलीमुल्लाह हो तू हबीबुल्लाह कुर्ब मूसा और है कुर्ब मोहम्मद और है तूर सीना और है अर्श मुअल्ला और है। नारे तकबीर शान मुस्तफा शान मुस्तफा फकान काब कौसैन औ अदना कुरान तो फमा कमान जा पासा एक बे के एतरा वेजा को नंजत्रो मेराज वारी रात मोहम्मद मुस्तफा रब जे जो जोआ मा जागल बसर व मा तगा कुरान तो फमा अख थिरी भी कान अख छिंबी भी कान अख हटी भी कान रूबरू मोहम्मद मुस्तफा रब जो दीदार कर वडो वाक्यो आ मेराज नामे जो हाजी इमदादुल्लाह गजल चयो मौलाना अब्दुल्ला चांडे रहमतुल्लाह अलैह वो सजो वाक्यो बयान असा के तो ताकत ही ना है जो बयान करे चांडे साहब के शाबाश यो मेराज नामो बुधो मौलाना अब्दुल्ला हज़रत साईं बेर वारा फरमाइंदा त असा जो उस्ताद मौलाना अब्दुल्ला चांडे हक अदा करे छो सजो वाक्यो बस शेर में बुधाए साजी इमदादुल्लाह जो यो घुरायो इन में मोबाइल में मेराज नामे वारो जो गजल आ यो बुधो सजो हाला वाल आए बस ओ मेराज जो तोहफो मिलो नमाज नबी साईं अर्ज़ के या अल्लाह हाणे ई दीदार अलाए कॾहिं थिए हड़ो दीदार हाणे को तोहफो दे रब फरमातो के तोहफो दो जा नमाज हाणे मेराज जो अडो हेठ था लायो
पर मेराज जो अड्डो मथे हो अर्श अज़ीम ते रब फरमाए मेराज जो एयरपोर्ट अड्डो हेठ वालायो जहां भी तुझे उम्मती जे गोठ शहर महल जी मस्जिद वडी नंढी कच्ची पक्की हो मां रब जे मेराज जो अड्डो आ जेको तुझो उम्मती 5 वक्त नमाज पढ़ंदो उनखे 5 दफ़ा जन्नत में रब जो मेराज थी जेकर चाहियो था क़यामत जे ॾींहुं रब जो दीदार थे हिननि अखियुनि सां रब खे ॾिसूं त पोइ नमाज़ पढ़ो इंशाअल्लाह निमाज़ी के रब जो दीदार थींदो बेनिमाज़ी के रब जो दीदार न थींदसि अल्लाह जे दीदार में केॾो मज़ो जंहिं रब हुस्न खे पैदा कयो आहे उहो रब पाण केॾो हसीन हूंदो फरमायूं रब जो हिकु दफ़ो दीदार थींदो त 40 साल उमिरि वधी सिंधी में चवंदा न ख़ुशीअ जी अहिड़ी खुराक न आहे माना अल्लाह जे दीदार में एॾी ख़ुशी थींदी जो उमिरि वधी दुनिया में उमिरि खुटे जन्नत में जीअं पोइ तीअं उमिरि वधे दुनिया में जगह पुराणी नई जेका आहे पुराणी थिए रंग फिटी वञे जन्नत जूं जॻहूं जीअं रब जो दीदार थींदो तीअं पयूं नयूं थी वेंदियूं रंग तीअं नवां थींदा वेंदा पाण जन्नत में वाद आहे बाबा हिते खोट आहे जन्नत में वाद आहे